ICI जे पनामा पेपर्स जारी करण जे 1 साल बाद पंहिंजो अॻियो मनसूबो पैराडाइज़ पेपर जे नाले सां बि जारी करे छॾियो आहे, जंहिंमें पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ समेत बरतानिया जी मलका एलिज़ाबेथ, अमरीकी परॾेही वज़ीर टिलरसन जो नालो बि साम्हूं आयो आहे। 13.4 मिलियन दस्तावेज़नि में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं रूस जे ॻांढापे खे बि ज़ाहिरु कयो वियो आहे, जॾहिं त कैनेडा जे वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो जे चीफ फंडरेज़र समेत पूरी दुनिया जे 120 सियासतदाननि जा नाला ऑफ शोर कंपनियुनि जे मालिकनि तौरु साम्हूं आया आहिनि। पाकिस्तान मां जनरल मुशर्रफ दौर जे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ जो नालो बि साम्हूं आयो आहे ऐं उन्हनि दस्तावेज़नि में इहो लिखियो वियो आहे त उन कंपनी खे बरमूदा मां हलायो वेंदो हो, जॾहिं त अॻूणे वज़ीर आज़म जी घरवारी ऐं उन जा ॿार उन कंपनी मां फ़ाइदा हासिलु कंदा हुआ। शौकत अज़ीज़ 1999 में पाकिस्तान जे ख़ज़ाने वारे वज़ीर मुक़ररु थियण खां अॻु ॿिनि कंपनियुनि जो मालिक हो। उन 2 कंपनियूं ठाहियूं हुयूं। उन्हनि में इंटार्कटिक ट्रस्ट जे नाले सां कंपनी अमेरिका में बि बणाई वई हुई, जंहिंजा बेनिफिशियल ऑनर संदसि घरवारी ऐं ॿार हुआ। शौकत अज़ीज़ उन खां पोइ पाकिस्तान जो वज़ीर आज़म मुक़ररु थियो। हुन 2003 खां 2006 ताईं हिकु असेंबली मेंबर जी हैसियत में पंहिंजे कागज़नि में पंहिंजी जाइदाद न लिखाई। शौकत अज़ीज़ 2004 खां 2007 ताईं पाकिस्तान जो वज़ीर आज़म रहियो, जॾहिं त उन खां अॻु हू वफ़ाक़ी ख़ज़ाने वारे वज़ीर तौरु कमु कंदो रहियो। शौकत अज़ीज़ खां सवाइ नेशनल इंश्योरेंस कॉर्पोरेशन लिमिटेड NICL जे अॻूणे डायरेक्टर अयाज़ ख़ान न्याज़ी जो नालो बि साम्हूं आयो आहे, जंहिं पिणु 2 ऑफ शोर कंपनियूं बणायूं हुयूं। इन खां सवाइ ICI जे नए पेपर्स में बरतानिया जी मलका एलिज़ाबेथ जी ऑफ शोर कंपनियूं बि हिननि पेपरनि में ॼाणायूं वियूं आहिनि। मलका एलिज़ाबेथ ऑफ शोर कंपनियुनि ज़रिए करोड़नि डॉलरनि जी सीड़पकारी कई आहे, जॾहिं त पैराडाइज़ पेपर्स में सभ खां वधीक नाला अमेरिका मां साम्हूं अची रहिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते अमेरिका जे अहम वज़ीरनि जा नाला बि हिननि पेपर्स में शामिल आहिनि। ॼाणायल फ़हिरिस्त में अमरीकी गुलकारा मैडोना खां सवाइ सदर डोनाल्ड ट्रंप जा 13 तमामु वेझा साथी बि हिननि पेपर्स में आया आहिनि, जिन में टिलरसन खां सवाइ सेक्रेटरी ऑफ कॉमर्स विल्बर लुइस रोस जूनियर नुमाया आहिनि। पैराडाइज़ पेपर्स में उर्दन जी मलका नूरुल हुसैन जूं 2 कंपनियूं पिणु ज़ाहिर कयूं वियूं आहिनि। मलका नूरुल हुसैन 2 कंपनियुनि जी बेनिफिशरी मालिक आहे। पैराडाइज़ पेपर्स में ऑफशोर कंपनी मालिकनि जी फ़हिरिस्त में मलका बरतानिया ऐं अमरीकी परॾेही वज़ीर खां सवाइ कैनेडा जे अॻूणनि 4 वज़ीर आज़मनि समेत तुर्की, भारत, इंडोनेशिया ऐं सूडान सां तालुक़ु रखंदड़नि जा नाला बि शामिल आहिनि। इंडोनेशिया जे अॻूणे सदर सहारतो, शाम जे सदर बिशारुल असद, उर्दन जी मलका नूरुल हुसैन, भारत जे असेंबली मेंबर रविंदर किशवर सिन्हा, भारत जे सिविल एविएशन जे वज़ीर जियांत सिन्हा ऐं तुर्की जे वज़ीर आज़म बिन अली यल्दरम जा नाला बि हिननि पेपर्स में नुमाया आहिनि। पैराडाइज़ पेपर्स में दुनिया जे मशहूरु रांदीगरनि, राॻियुनि ऐं कारोबारी शख़्सियतुनि खां सवाइ दुनिया जी मशहूरु कंपनियुनि जा नाला बि साम्हूं आया आहिनि। उन्हनि कंपनियुनि में एपिल, नाइकी, ओबर ऐं ॿियनि बैन अल-अक़वामी कंपनियुनि जा नाला ॾिना विया आहिनि, जिन टैक्स खां बचण लाइ हिन कानून जो सहारो वरितो। पैराडाइज़ पेपर्स जर्मनी जी हिकु अख़बार हासिलु कया ऐं ICI जे ऐं 67 मुल्कनि जे 380 सहाफ़ियुनि जे नेटवर्क खे उहे पेपर्स ॾेखारिया। इन्हनि दस्तावेज़नि में ऑफशोर कंपनियुनि जे हवाले सां 2 कंपनियूं ज़िक्र कयल मुल्कनि अंदरि 19 कॉर्पोरेट रजिस्ट्रीज़ बि हासिलु कयूं आहिनि। ICI जे पारां समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते जारी पैगाम में ईंदड़ मनसूबे खे आम करण जो ऐलान कयो आहे ऐं साॻिए वक़्तु उन्हनि इहो बि चयो आहे त अवाम नवनि इंकशाफ़नि बाबति तयारु रहे। ICI जे डायरेक्टर जेराड रायल जो चवणु आहे त हू पंहिंजे मनसूबे जे हवाले सां कुझु बि न चवंदो, दस्तावेज़ पाण ॻाल्हाइनि था। हिन खां अॻु यादि रहे त ICI जे 1 साल अॻु उन्हनि माण्हुनि जी फ़हिरिस्त जारी कई हुई जिन पंहिंजी दौलत लिकाइण लाइ ऐं टैक्स खां बचण लाइ ऑफशोर कंपनियुनि जो सहारो वरितो हो। हिते इहो बि यादि रहे त पानामा पेपर्स ज़ाहिर थियण खां पोइ उन फ़हिरिस्त में दुनिया जा मशहूरु सियासतदान, जज, अदाकार ऐं हुकूमती उहिदेदारनि जा अॻु नाला साम्हूं आया हुआ, जिन में पाकिस्तान मां बि केतिरा ई नाला शामिल हुआ, जॾहिं त हिन भेरे पैराडाइज़ पेपर्स में पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ समेत कुझु कंपनियुनि जा बि नाला आया आहिनि, जिन बाबति पिणु चयो पियो वञे त तन बाबति बि अॻिते हली जहिड़े नमूने पानामा पेपर्स में मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे अदालतुनि आॾो पेश थियणो पियो, बिल्कुलु तहिड़ीअ रीति
शौकत अज़ीज़ जो बि हाणे फाइल खुलंदो।